नादरीन घोड़ाबारी में असांजे नुमाइंदे हैदर जोगी मूजिब घोड़ाबारी के खांटीवाह के गलत जोड़ जक सबब पानी न अचण खिलाफ खांटीवाह के सवें आबादगारन मासूम ॿारनि समेत अयाज लाशारी, मुस्तफ़ा चांडियो, वहीद रिंद, हक नवाज़ रिंद, अली अकबर आराई, अमीन कलमती, पप्पा शाह, बचल शाह, रसूल बशीर रिंद, शफ़ी मोहम्मद मेमन, असलम समूह, हुसैनी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतियाती रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो साॻी मसइले जे हल जे लाइ हुननि 27 मार्च खां 13 अप्रैल 2019 ताईं लांग मार्च पूर्ण कयो हो, जंहिं बाद आपाशीअ जे अमलदारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि अगस्त ताईं मसइलो हल करे ॾियण जो वाइदो कयो हो, पर अगस्त गुज़री वियो पर वाइदो वफ़ा न थी सघियो, जंहिंजे करे ॿीहर पंहिंजी तहरीक जो आगाज़ करे रहिया आहियूं। हुननि चयो त हिन सॼे मामले में कंहिं बि ज़िमेवार राब्तो न कयो आहे। हुननि चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं मसइलो हल न कयो वियो त वज़ीर हाउस ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। हैदर जोगी, STV न्यूज़ घोड़ाबारी। हर ख़बर अवां जी नज़र ताईं। ॾिसंदा रहो STV न्यूज़।